हिकु दफ़ो ॿीहर मौलाना मुफ़्ती वज़ीर अहमद आलखानी ताहिरी साहिब जन मौजूदु आहिनि ऐं मौलाना कारी ज़हूर अहमद आलखानी ताहिरी साहिब ऐं नात खां मोहम्मद रफ़ीक ताहिरी ऐं मोहम्मद शुएब ताहिरी असां सां गॾु मौजूदु आहिनि। हलंदासीं सवालनि जवाबनि जे तरफ़। खोड़ सारा सवाल पुछणा आहिनि ऐं टाइम कॾहिं कॾहिं न बचंदो आहे या ब्रेक जो वक़्तु अची वेंदो आहे ऐं उहा जेका गुफ़्तगू हूंदी आहे पंहिंजी हुन ट्रांसमिट आहियूं त पोइ उहा बि मजबूरी हूंदी आहे, पर असांजी कोशिशि इहा हूंदी आहे असां पंहिंजी हुन गुफ़्तगू खे मुकमल कंदा हलूं। रमज़ान शरीफ़ में आसमानी कहिड़ा कहिड़ा किताब नाज़िल थिया हुया रमज़ान शरीफ़ में? माशाअल्लाह, जीअं त रमज़ान शरीफ़ भलारो बरकतुनि जो महीनो, रहमतुनि जो नज़ूल थींदो रहंदो आहे, त अहिड़ी तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि रसूलनि नबियनि ते जेके किताब ऐं सहीफ़ा अक्सर नाज़िल फरमाया त वरी रमज़ान शरीफ़ में जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जेके जद अंबिया सॼा वेंदा आहिनि, जो जंहिंजे ख़ानदान में जंहिंजे औलाद में सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अचनि था, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बि यानी जद में अचनि था, त पाण जेके उन्हनि ते जेके सहीफ़ा नाज़िल थिया उहे बि रमज़ान शरीफ़ जे पहिरीं तारीख़ ते पहिरें रोज़े में जेके सहीफ़ा नाज़िल थिया उहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल थिया। ऐं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उहे नबी आहिनि जो क़ुरान करीम में बि अल्लाह साईं असांजे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाए तो वज़कुर फिल किताब जा नबी हुया, त जिन खे ख़्वाब में हुकुम थियो त तव्हां क़ुर्बानी ॾियो, त हुननि जेको आहे त हज़ारे उठ अल्लाह जी राह में क़ुर्बान कया, वरी ढगा ढोर ॿकरियूं सभु कुझु, वरी आख़िर में जेको आहे त हुकुम थियुसि त हाणे तुंहिंजो नंढड़ो छोकिरो जेको आहे तोखे प्यारो आहे इन खे क़ुर्बान कर। पोइ पंहिंजे बचड़े खे चयईं त क़ाल या बुनय्या इन्नी अरा फ़िल मनामी अन्नी अज़बहुक फ़ंज़ुर माज़ा तरा, मां तोखे ख़्वाब में ॾिसां थो त ज़िबे पे थो कयां, तुंहिंजो छा हुकुम आहे, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? त नंढड़े वरी जवाबु ॾिनो त या अबति फ़अल मा तुअमरु सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन, जीअं अव्हां खे हुकुम थियो आहे ईअं ई तव्हां क़ुर्बानी कयो, इनशा अल्लाह मूंखे साबिरीन मंझां पाईंदो। त उहे ई इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जजी औलाद मां सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, ऐं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद में जेके रमज़ान शरीफ़ जे छंछरु जेको आहे उहो नाज़िल थियो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेको हुआ फ़िरौन जे वक़्त में आया हुआ ऐं फ़िरौन सां साईं जो मुक़ाबिलो थियो ऐं साईं जी उम्मत जे मथां सख़्तियूं बि हुयूं ऐं इम्तिहान बि हुया त ऐं महिरबानियूं बि थियूं, त अल्लाह साईं फरमायो ज़ल्ललना अलैकुमुल ग़माम व अंज़लना अलैकुमुल मन वस्सलवा, अकरनि जो सायो कयोसीं ऐं मन ऐं सलवा तव्हां ते नाज़िल कईसीं जेको तव्हां उन मां तनावुल कंदा हुया। इहो बनी इसराइल खे यानी हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम खे हुकुम आहे। पोइ बाद में जॾहिं बिल्कुलु नाफ़रमान थी विया, पोइ उन्हनि जे लाइ हुकुम थियो त कूनू क़िरदतन ख़ासिन, तव्हां भोला जेको आहे बांदर खसारे वारा थी वञो। इहो जेको क़ौम हुई मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी हुई। त अहिड़े तरीक़े सां जेको आहे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जेको 13 रमज़ान शरीफ़ जो इंजील जेको किताब आसमानी नाज़िल थियो, ऐं ज़बूर जेको किताब आसमानी आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल थियो, त जंहिंजे मथां अल्लाह तबारक व तआला जी इहा महिरबानी हुई त अगरि हू पंहिंजे किताब जी तिलावत कंदा, अल्लाह जो ज़िक्र कंदा, अहिड़े दर्दनाक अंदाज़ में कंदा जो पखी बि अगरि हुनजो आवाज़ु ॿुधंदा त उकिरी पवंदा। अॼु बि मशहूरु आहे दादा हिन में दाऊदी आवाज़ु आहे, हिन में लहन दाऊदी आहे, जो दाऊद अलैहिस्सलाम जो अहिड़ो आवाज़ु हो। ऐं पाण खे अल्लाह तबारक व तआला इहो मौजूज़ो अता फरमायो त पाण जॾहिं लोह खे हथ में खणंदा त मेण वांगुरु नरम थी वेंदो। त अहिड़े तरीक़े सां रमज़ान शरीफ़ में जेको आहे 27 रमज़ान शरीफ़ जो लैलतुल क़द्र जी राति जो त वरी असांजे आख़िर ज़मान हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम खे नाज़िल फरमायो।
اللہ سے فرمائے تو انا انزلناہ فی لیلۃ القدر، بے شک اساں انہیں قرآن کے نازل فرماयो قدر والی رات میں. اللہ سے فرمائے وما ادراک ما لیلۃ القدر، تواں کے کیڑی خبر تے لیلۃ القدر چھا ہے. اللہ سے پان وری انہیں جی وضاحت فرمائی تے لیلۃ القدر خیر من الف شہر، وہ اہڑی قدر والی رات آ جیکا 1000 مہینن کھا بہتر. سبحان اللہ. اگر ایمان وارو ماشاء بانو اللہ. یا ایمان واری اللہ جی بانی، وہ اگر انہیں قدر واری رات میں برکات نفل بھی پڑھندی تو ان کے جو 1000 مہینن جے جو ہے عبادت کھا بھی ودھیک ثواب ملدو. ماشاء اللہ ماشاء اللہ، تمام خوبصورت. یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. جیئیں گلابی جیئیں گلابی اسوہنوں گلن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں ہے. جیئیں گلابی اسوہنوں گلن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں. لوندا سمیرا جرانا ہے مارو مٹھا ملی رجا سبئی مو سردار حشر ویل حساب میں جدم بیدا من ٹھار پولو بارہ لکھ ہزار پر مانو مجن ہے کڑو ہے حشر ویل جرانا محمد پر سنانا ہندس چھوٹا کارے ہندس چھوٹا کارے جو جھنڈو ہتھن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں ہے. شکر کر مہر ملیو سچو ساتھ دیدڑ وفادار ملیو غلام نبی تھی غلام نبی تھی خوشی ہر وطن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو لکھن میں. جیئیں گلابی جیئیں گلابی اسوہنوں گلن میں مجھو مصطفیٰ پاک پدرو
सिंधी में त हिकिड़ो बख़ील लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं कावड़ में, पर एक्चुअली बख़ील कंजूस खे चयो वेंदो आहे। बख़ील जा क़िस्म कहिड़ा आहिनि, केरु आहे बख़ील, केरु केरु थींदो आहे बख़ील कंजूस, ऐं उनजा केतिरा नुक़सानात आहिनि? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा ॾाढा प्यारा सहाबी हुआ। पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त ऐं सहाबियो, तव्हांखे ख़बर आहे बख़ील केरु आहे? छो त दुनिया में असां ॼाणंदा आहियूं, जीअं तव्हां चयो कंजूस खे, या अहिड़े माण्हू खे चयो वेंदो आहे जेको ॻाल्हि ॻाल्हि ते घणी कावड़ ॾेखारे जल्दी बख़ील थी वञे। त पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन बख़ील उहो शख़्स आहे जंहिंजे साम्हूं मुंहिंजो ज़िक्र कयो वञे, मुंहिंजो नालो वरितो वञे, त उहे मुंहिंजे मथां दुरूद पाक पढ़णु विसारे छॾनि, या ॼाणी वाणी मुंहिंजो दुरूद न पढ़नि, त हक़ीक़त में असांजे जद अमजद हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं जन्नत में हुआ त पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जा मेवा खाईंदा हुआ, जन्नत में घुमंदा फिरंदा हलंदा हुआ। हलंदे हलंदे इंसान जी हिकिड़ी फितरत त इंसान कुझु शयूं कुझु टाइम ताईं हिकिड़े शइ खे चाहींदो आहे, उन खां पोइ वरी थोरो उकताई वेंदो आहे ऐं पियो करे जन्नत में। त हज़रत आदम अलैहिस्सलाम हिकु दफ़ा आरामी हुआ त अल्लाह ताला उन्हनि जे खाॿे पासीरी मां हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे पैदा फरमायो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं उथिया त ॾिठाऊं ही केरु आहे, पाण रजी विया ऐं थोरो अल्लाह तबारक व ताला फरमायो इन्हनि सां ॻाल्हायो ऐं इन्हनि सां जेको आहे तव्हां ज़िंदगी गुज़ारियो, तव्हांखे अकेला महसूसु न थींदी, ऐं इन्हनि सां गॾु निकाह कयो ऐं इन्हनि सां गॾु जन्नत में रहो। त अल्लाह ताला फरमायो उन लाइ हक़ मोहर तव्हांखे अदा करणी पवंदी। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम परेशान थिया कि हक़ मोहर किथां आणियां, मूं वटि छा आहे जेको हक़ मोहर में आऊं ॾियां ऐं हक़ मोहर अदा कयां। त अल्लाह तबारक व ताला खे अर्ज़ु कयूं, या अल्लाह ऐं किथां खां हक़ मोहर अदा कयां, मूं वटि त कुझु न आहे। अल्लाह तबारक व ताला फरमायो, ऐं आदम हक़ मोहर तुंहिंजो इहो आहे त 10 दफ़ा मुंहिंजे नबी करीम आख़िर ज़मान नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ात जी एॾी वॾी बरकत ऐं फज़ीलत, ऐं पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हक़ीक़ी बख़ील बि उन्हनि खे फरमायो जेके दूध में कंजूसी कनि था ऐं दुरूद पाक नथा पढ़नि। ऐं हदीस पाक में किताबत में इहा रिवायत आहे त जीअं दुआ असां घुरंदा आहियूं, या अल्लाह असांजे दुआनि खे क़बूल ऐं मंज़ूर फरमा, त किताबनि में रिवायत आहे त उहा दुआ आसमान ऐं ज़मीन जे दरमियान में मुअल्लिक़ रहंदी आहे, उहा अर्श मुअल्ला ताईं पहुचंदी न आहे। जंहिं दुआ में नबी पाक साहिब औलाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पाक न पढ़ी वञे। त असांखे घुर्जे त पंहिंजे दुआनि जे शुरू में ऐं आख़िर में उन्हनि खे दुरूद पाक सां मुज़यन कयूं त जीअं उहे दुआऊं मक़बूलियत वारे दर्जे। अच्छा, इहा त हिकिड़ी कैटेगरी हुई जेका साईं जन बयानु कई त जेको मूं ते दुरूद नथो पढ़े त उहो हिकिड़ो कंजूस आहे, ऐं उनखां अलावा ॿियो बि त कैटेगरीज़ हूंदी न कंजूसनि जी, बख़ीलनि जी। हक़ीक़ी जेके बख़ील आहिनि उहे दुनिया में जीअं पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, साहिबियो तव्हां जन खे यानी बख़ील सम्झंदा आहियो, उहे दुनिया जे हिसाब सां बख़ील आहिनि, पर हक़ीक़ी बख़ील जेके आहिनि उहे दुरूद पाक न पढ़ण वारा। माशाअल्लाह।